ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه الكريم وخطابه المبين: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الذين جاءوا من بعدهم يقولون ربنا اغفر لنا ولإخواننا الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك رؤوف رحيم. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीजो दोस्तो, साईं हज़रत मौलाना बदरुद्दीन साहब ॾाढियूं मोहब्बत जूं ॻाल्हियूं, सम्झ में अचण जहिड़ियूं ॻाल्हियूं सुहिणे अंदाज़ में तव्हां जे आॾो बयान कयूं। दुआ कयूं अल्लाह सी तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मूं मिस्कीन खे बि हुकुम थियो आहे त आउं बि तव्हां जे आॾो चंद ॻाल्हियूं पेश कयां। मूं क़ुरान करीम जी हिकु आयत सगोरी तिलावत कई आहे, उन जो तर्जुमो ऐं उन सां गॾु उन जो तफ़सीर तशरीह ऐं कुझु मसइला ऐं जंहिं सिलसिले में ही अॼोकी ख़ैरात शरीफ़ ऐं जलसो शरीफ़ रखियो वियो आहे, उन मौज़ूअ ते ॿ टे ॻाल्हियूं तव्हांखे क़ुरान पाक ऐं हदीस पाक जे रोशनी में अर्ज़ कयां त जीअं असां आया आहियूं वापसि वञूं त अल्लाह पाक जे रहमत सां पंहिंजूं झोलियूं भरे पोइ वञूं। अवां थधि जे मौसम में पंहिंजा कारोबार छॾे मसरूफ़ियतूं तर्क करे अल्लाह जे कलाम ॿुधण जे लाइ गॾु थिया आहियो। रब्बुल आलमीन तव्हांखे यकीनन विख विख जो सवाब अता फरमाईंदो।
मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात फरमाइन था तो मुझे उम्मत सा अल्लाह पाक या भलाई कया जो नेकी करे तो उनके अल्लाह से दौड़ो सवाब दे पर जे रुगो नेकी जो इरादो करे ऐं नेकी नथो करे सके इरादो उन कयो आहे तो अल्लाह से उनके इरादे जो भी सवाब अता फरमाईंदो अवां तो माशाअल्लाह इरादो करे बंद करे आया हो इंतजार कयो अथव बुधण जे लाइ तव्हां तैयार था वेठा आहियो पाण खे ख़ुदा जी रहमत में उम्मीद आहे त इंशाअल्लाह ताला रब से असांजा गुनाह माफ़ फरमाईंदो। मूं जेका आयत पढ़ी आहे उनजी तव्हांखे माना ॿुधायां उनी माना ॿुधण खां अॻु में तव्हांखे अर्ज़ कंदुसि सभई गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मोहब्बत सा सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खबर हुई इन ॻोठ जो नंढड़ो नौजवान हादसे में वफ़ात करे वियो। उनजे माइटनि चयो त उनखे साल थी वियो आहे असां उन बच्चे खे ख़त्म ॼाणण जे लाइ क़ुर बि पढ़ायूं ख़ैरात बि कयूं। सवाल पैदा थो थिए त हू गुज़ारे वञण वारो गुज़ारे वियो तव्हां जेका उनजे मिटनि माइटनि ख़ैरात कई आहे क़ुर पढ़ायो था आलिम घुराया अथव इन जो शरीयत पाक में हुकुम कहिड़ो आहे ऐं इन में फ़ाइदो केतिरो आहे। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वारो पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमाया الذين جاءوا من بعدهم يقولون ربنا اغفر لنا ولإخواننا الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك رؤوف رحيم। इन आयत में अल्लाह से फरमायो तुम बिन जमातुनि जो ज़िक्र थो कयां बिन जमातुनि जो कहिड़ियूं जमातूं बाबा अल्लाह ताला फरमाए तो अल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम हिकड़ा उहे मुसलमान जेके हिन दुनिया खे छॾे हलिया विया कंहिंजो पीउ लॾे वियो कंहिंजो भाउ लॾे वियो कंहिंजी माउ लॾे वई कंहिंजो पुटड़ो लॾे वियो कंहिंजो उस्ताद जहान छॾे वियो कंहिंजो मुर्शिद जहान छॾे वियो अल्लाह ताला फरमाए तो हिकड़ा उहे माना आहिनि जेके हिन दुनिया मां लाॾाणो करे विया पर वल्लज़ीन जाऊ मिन बादिहिम ऐं ॿिया वरी उहे शख़्स आहिनि जेके उन्हनि जे लाॾाणे करण खां बाद में दुआ घुरंदा आहिनि यक़ूलून रब्बना इग़फिर लना वलिइख़वानिना الذين सबक़ूना बिल-ईमान दुआ में चवंदा आहिनि या इलाहल आलमीन असांखे त माफ़ फरमाए पर जेके असांजा अज़ीज़ करीब मिट माइट अबो अम्मा भाउर पुट दोस्त मुर्शिद उस्ताद हिन जहान मां लॾे विया अल्लाह से असांखे बि माफ़ कर ऐं उन्हनि खे बि माफ़ कर। रब्बुल आलमीन चवे थो मक़ामे मदह में क़ुरान करीम जे अंदरि इन दुआ घुरण वारनि जो मां रब क़यामत ताईं शान लिखी थो छॾियां। अदा
अल्लाह से तव्हां खे समझ ॾिनी आहे, अकुलमंद आहियो। अल्लाह पाक हमेशा बुराई जी तारीफ़ कान कई आहे, नेकी जी तारीफ़ कई आहे। हिक ॻाल्हि ॿी, अल्लाह तबारक व तआला फ़ाइदे वारी शइ जी तारीफ़ कई आहे, बेकार ऐं बेफ़ाइदी शइ जी ख़ुदा तारीफ़ कान कई आहे। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू गुज़ारे थो वञे, ॿियो हुनजो माइट हुन लाइ दुआ घुरे थो, पोइ जेकॾहिं इहा दुआ फ़ाइदो कान ॾींदी आहे, या दुआ इहा नाजाइज़ आहे, या इन दुआ में कई भी किस्म जो नफ़ो कोन्हे, त अल्लाह पाक वादिलकार खे कहिड़ी परवाह, को पंहिंजी खुशामद कोन कंदो आहे। पर न, हिन आयत में अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात असांखे ॿुधायो, ओ मुंहिंजा बाबा, जीअं नमाज़ पढ़णु इबादत आहे, रोज़ो रखणु इबादत आहे, हज करणु इबादत आहे, तहज्जुद पढ़णु इबादत आहे, उम्रो करणु इबादत आहे। हिकिड़ो माण्हू सॼो ॾींहुं क़ुरान करीम जी तिलावत करे, इहा बि इबादत आहे। पर हिकिड़ो माण्हू रुॻो वेठो ख़ाली दुआ घुरंदो आहे, रब चए थो इहा बि इबादत आहे। माण्हू मस्जिद में हुजनि, हिकिड़ो नफ़ल वेठो पढ़े, ज़िक्र वेठो करे, क़ुरान वेठो पढ़े, दुरूद सलाम वेठो पढ़े, ॿियो वरी हुन जबल में रुॻो दुआ वेठो घुरे। अल्लाह से फरमाए थो, नफ़ल पढ़ण, क़ुरान पढ़ण वारे खे बि इबादत जो सवाब ॾियो, दुआ घुरण वारे खे बि इबादत जो सवाब ॾियो। तंहिंजे करे क़ुरान शरीफ़ ज़िक्र ई अहिड़ो कयो आहे त जेके मरी था वञनि पिया, उन मरी वियल माण्हुनि जे लाइ उन्हनि जा अज़ीज़ करीब मिट ऐं माइट उन्हनि जे वफ़ात खां पोइ जेका दुआ घुरंदा आहिनि, उन जा ॿ क़िस्म आहिनि, ॿ फ़ाइदा आहिनि, जेके मां तोखे अर्ज़ु कयां। इंशा अल्लाह ताला तोखे ख़ुदा सम्झ में ॻाल्हि में हारींदो ऐं तव्हां सम्झी वेंदो त अॼोको ख़र्च अजायो नाहे, सजायो आहे। ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? हिकिड़ी ॻाल्हि आहे त अल्लाह साईं इन इंसान जे जहान छॾण खां पोइ जेकॾहिं को हुन जा माइट मिट हुन जे लाइ का दुआ वग़ैरह घुरंदा आहिनि, त अल्लाह साईं हुन जा क़ब्र में जेकॾहिं गुनहगार हूंदो आहे त गुनाह बख़्शे छॾींदो आहे। मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए था, उम्मती मरहूमतुन, ऐ दुनिया वारो ॿुधी छॾो, अल्लाह पाक जल जलालहु अमन वालो मां मोहम्मद करीम सां त भलाई कई आहे, पर मुंहिंजे सदके रब मुंहिंजे उम्मत सां बि भलाई कई आहे। पंहिंजो धणी आहे छा? ॾाढी ॻाल्हि आहे। पंहिंजो धणी निधण खां न वियो। महबूब जी ज़ात बाबरकात फरमाई था, अल्लाह से चवंदो आहे, कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। ओ मुझे प्यारे हबीब करीम जा उम्मतियो, आदम जी भी उम्मत हुई, नूह नबी जी भी उम्मत हुई, इब्राहिम खलीलुल्लाह जी भी उम्मत हुई, मूसा कलीमुल्लाह जी भी उम्मत हुई। 1,24,000 नबी थी गुज़रा, उन्हनि जा भी उम्मती हा, नबियनि ते ईमान भी आणींदा हा, नबियनि जा फरमा बरदार भी हा, नबियनि जा हक़ भी हा, बेफ़रमान भी कोन हा। उन्हनि खे भी मां अल्लाह पाक उन्हनि नबियनि जे सदके अजर अता फरमायो। उन 1.25 लाख नबियनि जा भी उम्मती हा, पर मदीने वारे साईं जा उम्मतियो मां अल्लाह पाक तव्हां खे 1.25 लाख नबियनि जे उम्मत खां भलो कयो। 1.25 लाख नबियनि जा उम्मती भी उहे बि जन्नत में वेंदा ऐं उन्हनि सां बि अल्लाह जूं भलायूं थींदियूं ऐं उन्हनि ते बि रब करीम राज़ी आहे, छो त फरमा बरदार हा। नबियनि जो चवणु कयो, हिदायत ते हलिया, अल्लाह जे नबियनि खे राज़ी कयो, रब्बुल आलमीन जी ज़ात उन्हनि खे बि जन्नत जो हक़दार करार ॾिनो आहे। पर असां सां वरी ख़ुदा इहा महिरबानी कई, असां ते जेको अल्लाह सां रक़ब रखियो, फरमायो कुंतुम खैर उम्मतिन, ऐं नबी पाक जा उम्मतियो, नबी जो तव्हांजो भलो आहे त उम्मत बि भली आहे। पर जेकॾहिं इंसान गुनाह कंदो आहे
लाज़िमन वमन यामल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा वमन यामल मिस्काल ज़र्रतिन शर्रन यरा। ज़र्रे जेतिरी नेकी उहा भी तोखे सवाब मिलंदो, गुनाह वो भी तुंहिंजे दफ़्तर में लिखजी वेंदो। हुज़ूर फरमाता उम्मती मरहूमतुन, मुंहिंजी उम्मत बख़्शला इज़ा दुफ़िनू फिल क़ुबूर फबिल इस्यान। जॾहिं उन्हनि खे मिट ऐं माइट क़बर में पूरे ईंदा त पाण सां गुनाह कयूं वेंदा। नमाज़ न पढ़ी आई, इहो गुनाह अथसि। रोज़ो न रखियो आई, इहो गुनाह अथसि। हज न कई, इहो गुनाह अथसि। दुनिया में का बि बुराई कई हूंदई, उहो गुनाह अथसि। मरी पियो, उहो गुनाहनि जो दफ़्तर पंहिंजी क़बर में पाण सां खणी वियो। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ऐं उहे गुनहगार क़ब्रुनि मां उथारिया वेंदा जेके मुंहिंजा उम्मती हूंदा त अल्लाह पाक अहिड़ो करम कंदो जो क़ब्र मां उथंदा त दफ़्तर धोतल हूंदा, गुनाह हूंदो। अल्लाह या रसूल अल्लाह या अली अलमुल्लाह। दोस्तों महबूब फरमाए तो जॾहिं क़यामत में उथंदा त दफ़्तर में गुनाह हूंदो कोई। ओ माण्हू पाण अल्लाह से खे अर्ज़ कंदो मुंहिंजा मुर्दा सब के पंहिंजा सुर सुझनि था न मूं ही गुनाह कयो, ही गुनाह कयो, ही गुनाह कयो, ही गुनाह कयो। क़ब्र में वियुसि त मूंते पार हो ऐं मुंहिंजा गुनाहनि जा दफ़्तर कारा थिया पिया हुआ। हाणे तूं करम करे मूंखे ॿाहिरि कढियो आहे। हाणे जॾहिं महशर जे मैदान में आहियां त मूं वारो दफ़्तर साफ़ लॻो पियो आहे। इहे मां निमाज़ूं त क़ब्र में कोन पढ़ियूं, रोज़ा त कोन रखिया, हज त कोन कयमि। अमल कबो आहे दुनिया में जेसीं ताईं हयात हूंदो आहे, मरण खां पोइ अमलनि जो सिलसिलो बंदि थी वेंदो आहे। मुंहिंजा मौला गुनाह क़ब्र में तो हुया, ॿाहिरि निकितो आहियां, इहे माफ़ छो थिया? अल्लाह ताला की ज़ात बाबरकात उनखे शाद फरमाईंदो फ़बि इस्तिग़फ़ार अहलिका व वलदिका। ओ मुंहिंजा बाबा बराबर तू गुनाहगार हुए ऐं बराबर तू पाण सां गुनाह खणी वियो हुए, पर तुंहिंजे मरण खां बाद में तुंहिंजे भाउरनि, तुंहिंजे अबे, तुंहिंजे अम्मा, तुंहिंजे माइटनि, तुंहिंजे दोस्तनि, तुंहिंजे ओड़े पाड़े वारनि जेके दुआऊं मां गुरु मां रब करीम पे वड़ो कोन आया। माण्हू ॾे मेड़ खजी वञबी आहे त माण्हू मेड़ कोन मोटाईंदो आहे। हेतिरा हुज़ूर जा उम्मती तुंहिंजे लाइ दुआऊं घुरंदा विया, मां उन्हनि जे दुआउनि जे करे तुंहिंजा गुनाह बख़्शे छॾिया। तो गुनाह कंदो हुए बराबर, तोखे गुनाह भी हुया, पर पोठा मरण खां पोइ तुंहिंजे भाउरनि, तुंहिंजे अबे, तुंहिंजी अम्मा, तुंहिंजे माइटनि, तुंहिंजे दोस्तनि, ओड़े पाड़े वारनि, अबास दफ़्तर में ॾिसो न किथे बि कज़ियो थी पवंदो आहे। मौत जो मींहुं त उन्ही घर ते वसंदो जंहिं घर में मौत जो, पर ओड़े पाड़े वारा ईंदा आहिनि। पंहिंजे सिंध जो रवाज आहे, अचण सां न कंहिं सां मिलंदा, न हथ ॾींदा, चुपड़ी करे अस्सलाम वालेकुम वेही रहंदा। अबा कुल पढ़ो, कुल पढ़ंदा, अबा दुआ घुरो। छा चवंदा आहियो बाबा? मां सम्झा तो 3 ॾींहंनि में भी हज़ारे माण्हू हूंदा जेके दो ग़रीब गुरबे ते भी हज़ारे माण्हू अचनि था, ओड़े पाड़े वारा दोस्त मिट माइट हज़ारे माण्हू दुआ घुरी कलाम कुल बख़्शनि था पिया। उन खां पोइ भला कॾहिं ॿियनि खां विसरी वञे, पर अबे अम्मा खां कोन विसरंदो, भाइरनि खां कोन विसरंदो। जेसीं ताईं जेरड़ा हूंदा पंहिंजे बच्चे लाइ दुआऊं पिया घुरंदा। अल्लाह ताला फरमाए थो मां रब बेक़दुर कोन आहियां, जेको मां अल्लाह जे दरगाह में हथ खणंदो आहे उन जा हथ मोटाईंदो कोन आहे। मिठाई साहब रहमतुल्लाह अलैह चवे थो त पाए पांद गितीअ में अंगण जी अचनि अवगुण ऐं बचायूं ढकण थी ढकजनि पोड़ी लख हुजनि तब माफ़ून जन में घरा गारियूं को झूप वड़ियूं
मूर न मोचारू वठी वेठूआ तदे खिखिय जू खारू हाणे उन्हनि जूं आरू वदा समेरी अॼो केर सहे रसूलुल्लाह जे ज़माने में भी असा के एड़ा मिसाल मिलन था हदीस पाक हिकड़ी में अचे थो त मुंहिंजो मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सवारी मुबारक ते खच्चर शरीफ जी सवारी हुई उन ते चढ़िया पिया अचनि हिकड़े गॾ सां लंघिया इत्तिफ़ाक़ सां उन गॾ जे भर में ॿ क़बरूं हुयूं ऐं उन ॿिन्ही क़बरुनि जे भर मां नबी पाक जी जमल सवारी लंघी त उन खच्चर मुबारक वठी त्राह खाधो त्राह जो अहिड़ो खाधई जो नबी पाक उनखे लगाम सां ज़ोरी छलियो पर पोइ परे खणी वई पंहिंजी बीठी त पाण उतो लथा लही इन क़बरुनि जे मथां मुस्तफ़ा मोटी आया तवज्जो कजो अल्लाह पाक जो महबूब पाक अलैहिस्सलाम क़बरुनि जे मथां बीठो ऐं पाण पढ़ण शुरू कयो अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाहु वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द वरी पढ़ो सुब्हानल्लाहि वलहम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाहु वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द गाल थोड़ी आ अखर थोड़ा थव पर कंहिं मोली सां सलाह करे याद करे छॾ कम बि ॾेई अल्लाह अकबर कंहिं न कंहिं आलिम खां पुछी कंहिं हाफ़िज़ खां इहे लफ़्ज़ लिखराए छॾ न त मां त ॻाल्हायां पियो तो पेट में हूंदई ॿुधी इहे लिखी छॾ ॿ टे भेरा ॾींदे कम बि ॾेई इन अखरनि जी बरकत तोखे ॿुधायां उन खां पोइ काफ़ी देर ताईं नबी पाक अल्लाहु अकबर पढ़ंदा रहिया उन खां पोइ नबी पाक अलैहिस्सलाम अल्लाह जो हम्द ऐं सना कंदा रहिया थोड़ी देर खां बाद में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़े असहाबी सदर खे फरमायूं था ओ फलाना लब्बैक या रसूल अल्लाह या साहब हो खजीअ जो माण्हू बीठो आहे इन खजीअ जी हिकड़ी टारी पटे आहे ओ सहाबी वञे थो खजीअ जी टारी पटे तो अचे रसूलुल्लाह जे हथ मुबारक में दे तो खुदा जे हबीब ने टारी के विच खां चीरे पटुकर कयो पाण करीम उनखे पटुकरा करे हिकड़ो टुकड़ो हिकड़ी कब्र ते रखियाऊं ॿियो टुकड़ो मुस्तफ़ा बि कब्र ते रखियो इहे करे सोनो नबी पाक अलैहिस्सलाम रवानो थियण लॻो हिकड़ो सहाबी गड्डा हो त चए थो लिम सब्बहता वलिम कब्बरत या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा प्यारा हबीब अवां हिकड़ी कब्र जे मथां सुभान अल्लाह पढ़ी आहे ऐं वरी उन खां पोइ तव्हां वरी कब्रुनि जे मथां अल्लाहु अकबर पढ़ो आहे उन खां बाद में तव्हां हिन कब्रुनि जे मथां इहा खजीअ जी टारी पटे रखी आहे सब गालियूं पंहिंजी जाइ ते एतिरो ॿुधायो त तव्हांजे सवारी मुबारक ट्राहो छो खाधो नारे तकबीर नारे रिसालत नारे तकीर नारे सहाबी मुझे हबीब खां पुछंदा हा अदा ए जेको न तव्हां वटि असां वटि 1400 साल खां बाद में भी दीन मौजूद आहे इहो मुस्तफ़ा जी सहाबा किराम जो सदको महबूब तो फैज़ वारा हा पर असहाब सगोरा ज़रो पुछंदा हा वार जेतिरी बि शइ न छॾींदा हा महबूब खां पुछंदा वेंदा हा ईअं खणी चओ असां ते हिकिड़ो अल्लाह जो एहसान आहे ॿियो रसूलुल्लाह जो एहसान आहे उन खां बाद में दीन जे पहुचाइण में असां ते वॾे खां वॾो एहसान मुस्तफ़ा जी शागिर्दनि सहाबनि किरामनि जो आहे आम तरह सां तव्हां न को केस कंदा हो कंहिं बि माण्हूअ ते बनीअ जो बाबा हे बनी मोजी आहे
वो तवा दस्तावेज में पेश कंदा हो, शाहिद में पेश कंदा हो। बाबा कन्नी मोहन का हेतरे में वर्ती शाहिदा ये दस्तावेज़ान लिखत करे ॾिनी आहे ऐं साम्हूं मुखालिफ़त तो जा दस्तावेज पूरा कंदो आहे, शाहिद खे बि कूड़ो कंदो आहे। भई शाहिद बि कूड़ो आहे न पैसा वठंदा आहिनि, रोज़ क़ुरान मथे ते दस्तावेज बि कूड़ो आहे। छो त जीअं हिन जो केस कूड़ो करे मनी फमाया जागो दा तव्हां चो मौलवी लाइ काॾे कोन टुॾे असांखे छिके वियो। बाबा सोलो हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां सम्झ में अचेव। सुभाणे अलाह त चओ, अञा सुभाणे अलाह चओ, छो त जेसीं ताईं ज़माने जो मिसाल न ॾिबो न तेसीं ताईं सवली ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। हाणे जॾहिं तव्हांजो कोर्ट में केस वियो ऐं अवां शाहिद बि कया, अवां दस्तावेज़ बि पेश कया, हाणे ॻाल्हियूं आहिनि न जे शाहिद बि सचा, दस्तावेज़ बि सचो त केस बि सचो, मनी मिली वेंदी। पर जे शाहिद बि कूड़ा, दस्तावेज़ बि कूड़ो त मनी वई। मुझा दोस्त दीन त आमना दे लाल मोहम्मद करीम आणे ॾिनो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमातो इन्न दीन इंदल्लाहिल इस्लाम। अल्लाह पाक वटि दीन जेको पसंदि कयला सो इस्लाम दीन आहे। उन दीन खे आणण वारो मुस्तफा करीम आहे। पर यार हेॾे निहार दीन अल्लाह जो आंदो रसूलुल्लाह, पर उन दीन जा शाहिद असहाब सगोरा। केर शाहिद उन जा? हाणे जेके इस्लाम जा दुश्मन हन से चवनि था त शाहिदनि खे कूड़ो कयो, ये दस्तावेज कूड़ो कयो त पाण ई पाण दीन कूड़ो थी वेंदो। पर जेके दीन जा सच्चा आशिक आहिनि उहे चवंदा दीन बि सचो त दीन जा शाहिद बि सच्चा। बुजुर्गान दीन चवंदा हुआ त जंहिं बि माण्हूअ खे ॾिसो असहाबनि जी गिला थो करे, जंहिं बि माण्हूअ खे ॾिसो असहाबनि खे घटि वधि ॻाल्हाए थो, जंहिं बि माण्हूअ खे ॾिसो त असहाबनि किरामनि सां बोझ रखे थो, इहे सम्झो त हुन जो असहाबनि सां बोझ न आहे, इन जो दीन सां बोझ आहे। इन्हीअ जे करे जो मुस्तफा करीम जा असहाब सगोरा रसूलुल्लाह जे दीन जा शाहिद आहिनि। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, मां तव्हांखे रुगो चुने लेके चई थो छॾियां। हाणे जेकॾहिं अथव दीन सां प्यार ऐं दीनदार सॾायो था त पोइ दीन खे ऐं दीन जे शाहिदनि खे सचो अथव। पर जे दीन जा शाहिद ई नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक कूड़ा हा, ठग हा, बेवफा हा, ग़लत हा, कीअं बि हा, त पोइ दीन असां वटि किथां आयो आहे? 1400 साल गुज़री विया आहिनि, न असां जिब्रील ॾिठो, न मीकाईल ॾिठो, न मदीनो ॾिठो, न मक्को ॾिठो, रसूलुल्लाह जो दीदार कयो, न असां वहीअ जो नुज़ूल ॾिठो, असां त ॾिठो रसूलुल्लाह जे दीन खे जेको दर्जे बदर्जे हुजूर जे ग़ुलामनि जे ज़रिए असां वटि पहुतो आहे। खबरदार थी कॾहिं पंहिंजी ज़ुबान खे संभाले ॻाल्हाईंदो कर। सहाबा कराम जे बारे में जेको ॻाल्हाए न, बसि मुंहिंजे भाड़ी बुते खे रुगो नज़र मां कढी छॾींदो कर, रुगो कंहिंसां कोन सभु को पाण ॼाणे, पर नज़र मां कढबो त आओ दीन जो दुश्मन कहिड़ो आहे त दीन जो सजण कहिड़ो आहे। नबी पाक जे ग़ुलामनि खे जेको घटि वधि ॻाल्हाए, आसमान में थुक अची मोटी मुंहं में पवंदी, केतिरो बि तूं गिला कर, पर सुता त रसूलुल्लाह सां रोज़े में गॾु पिया। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सारी बुगंदा न सबहता वले मकबर या रसूल अल्लाह। ऐ अल्लाह जा रसूल, अवा हिन कब्रन जे मथा छो तस्बीह पढ़ी आ, हिनन जे मथा तवा छो तकबीर पढ़ी आ, ऐ अवा हिनन जे मथा खजीअ जा पढ़ा छो रखिया, ऐ अवा जी सवारी छाजे करे ट्राहु खाधो। याद विसरी वई ॻाल्हि, अॻिते वञी वरी मोटी था अचो, ॻाल्हि तव्हांखे सम्झायो। मुझे हबीब करीम फरमायो त पहिरीं ॻाल्हि त
तो मुझी सवारी मुबारक ट्राह इन्हीं जे करे खाधो जो इन कब्रुनि वारनि ते अज़ाब पे थियो ऐं कब्रुनि वारनि वीचारनि दाऊं पे कयूं ऐं अहिड़ियूं दर्दनाक दाऊं पे कयूं जो मुझी सवारी ॿुधी न सघी। उन खौफ में डोड़ी भॻी आहे। अल्लाह सही इंसाननि जे कननि ते पर्दो हणी छॾियो आहे। माण्हू नथो ॿुधे, जे ॿुधे त माण्हू जे राति ॾींहुं निंड फिटी वञे ऐं माण्हू जेकर कूड़ छॾे ॾियनि अहिड़ो दर्दनाक अज़ाब आहे। पर अल्लाह सही असां खां इहा शइ मख़फ़ी रखी आहे। पर जानवरनि खे ख़बर पवंदी आहे, जानवरनि खे रड़नि जो आवाज़ ॿुधण में ईंदो आहे। पाण फरमायो त हे कब्रूं जेके आहिनि भई इन ते अज़ाब पे थियो, उन अज़ाब जे करे दाऊं पे कयूं, पोइ दाऊं जे करे मुंहिंजी सवारी ड्राह खाधो आहे। पर अचो त मां मोहम्मद मुस्तफ़ा तव्हां खे ॿुधायां त अज़ाब त थियो पे, पर छो पे थियो इहा बि मूंखे ख़बर आहे। मां उन्हनि मौलवियुनि खे अर्ज़ु कई सदा मौलवियो तव्हां चओ था नबी खे का ख़बर कान्हे का, भित जे पुठियां जी बि का ख़बर कान्हे का, तव्हां हदीस पढ़ी आहे का न? पढ़ो त इहे कोन चओ हा, हदीसूं पढ़ो आहे त कोन चओ आहे। बुध ते लई मां लठ बनी कई मुलनि जे वर चढ़िया हो, मुलनि में हणी जाठो अहिड़ो कंध भरायो तो जो ईमान फसे विया था वञा। नबी खे ख़बर कान्हे, नबी खे ख़बर कान्हे। तूं तो चओ नबी खे ख़बर कान्हे, कुर्बान हुजां नबी खे त ख़बर आहे, पर नबी जी सवारीअ खे बि ख़बर आहे। जंहिं खच्चर ते नबी चढ़े उन खच्चर खे बि ख़बर पए थी त रड़ियूं थो करे दाऊं थो करे ड्राह थो खाए पियो। तूं केरु थो चवे नबी पाक खे ख़बर न आहे? हुज़ूर फरमाया था मूंखे इहा बि ख़बर आहे त अज़ाब त थिए थो, पर कहिड़े गुनाह जे करे। तव्हांजो हुज़ूर जेको हिन ते एतबार आहे, मुसलमानी ते एतबार आहे। ॿुधो ख़ुदा जो हबीब छा थो फरमाए। हुज़ूर इब्राहीम अलैहिस्सलाम फरमाता फअम्मा अहदुहुमा या ला यस्तनज़िहु मिनल बैल। अल्लाह जे हबीब करीम फरमायो ही हिकड़ी हिन कब्र वारो माण्हू आहे, इन जे मथां अज़ाब इन्हीअ जे करे बेचो जो हे वट कोन बचाईंदो हो, पंहिंजे पाण खे पेशाब खां कोन बचाईंदो हो। मामूली ॻाल्हि सम्झो थी, मिड़ई उठ वांगुरु मुठियूं हलियो थो वञे, न करो थो खणे, न भितर थो खणे, न सफ़ाई थो करे, बसि ईअं हाजत आई हलंदे जा। ऐं मूं त ॾिठो आहे रस्ते सां ईंदा वेंदा हो, पेशाब पाकाई त कान कईसीं, भितर त कोन खयोसीं, पाणी त कोन खयोसीं, पर माण्हुनि खे हया बि कोन थींदो आहे। काबे ॾे बो करे पेशाब वेठा कंदा। उहो काबो जेको अल्लाह पाक जा मलाइक बि उनखे तवाफ़ कंदा, उहो काबतुल्लाह शरीफ जेके ख़ुदा जे सवा लख नबियनि तवाफ़ कयो आहे। इन अव्वल बैतुम वुदिअ लिन्नास बिबक्कत मुबारका। अल्लाह ताला फरमाए थो दुनिया जे तख़्ते ते पहिरियां जेको अल्लाह पंहिंजो घर बणायो सो मके जे शहर में काबतुल्लाह बणाई। हुज़ूर ने फरमायो आहे त कोशिश इहा कजो त जो पेशाब जे टाइम ते काबे खे पुठी बि न हुजे। जागो था छा? मुंह त न हुजे पर पुठी भी काबे दे न हुजे। अहिड़े नमूने सां पेशाब करजो न को काबे दे मुंह अचे न काबे दे पुठी अचे। असां मुसलमान इन मामले में ॾाढा सुस्त हूं, ॾाढी असांखे गफ़लत थी वई आहे। छा त असां मौलवी तव्हांखे कोन ॿुधायो आहे, या वरी जे मौलवी ने ॿुधायो आहे त तव्हां मिड़ई हिन कन मां कढी छॾियो आहे। ख़बरदार ख़ौर कंदा कयो, सोचींदा कयो। जॾहिं बि तव्हां पाणी हुजे त बहितर आहे, जे भला पाणी जंगल में कोन्हे को त भला भितर त आहे, अल्लाह जी ज़मीन त आहे। चङे तरीक़े सां पंहिंजे जिस्म खे भितर सां पाक साफ़ करे पोइ पंहिंजा कपिड़ा बदियल। पर छा चवंदा नमाज़ हुए कोन था पढ़ो, भला जे लटो पाक न थियो त छा थियो? छा रुगो लटो नमाज़ लाइ पाक कबो आहे, बाक़ी पलीत हूंदो आहे। ऐं इन पलीत कपिड़े में हलंदे मौत अची वञे त कलमो बि नसीब कोन थींदो। मौत तो ओचितो पियो थिए, ख़बर जहिड़ो जाॻंदो घरों खिली खाई निकितो आहे, 2 मिंटनि खां पोइ फलाणो गुज़ारे, का ख़बर कान थी पई। पर जे लटो पाक हूंदी, जिस्म पाक हूंदी, मरण जे टाइम ते उन पाकाई जे सदके पढ़ंदे ला इलाहा इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह
इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इन पाकाई बातों के हिकड़ी बरकत या पौधी जो उन्होंने जे टाइम ते कर को नसीब थी। हुजूर फरमाता मन कान आखिर कलामुहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह दखल अल जन्नत। पर फरमाता मरण जे टाइम ते जा आखिरी लफ्ज ये होगा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह से जो हबीब फरमातो इनी बरकत जे करे उनी शख्स के खुदा जन्नत ने मोकले छे। या रसूल अल्लाह चाचो किस्त में नारा थो होने अगारो नारे तकबीर वरी चुप थियो वरी हाने किस्त भी शुरू थी नारे रिसालत अञा बटे किस्तू आहिन। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या नबी पाक अलैहिस्सलाम फरमाता इस्तंज़िहु मिनल बौल फइन अक्सर अज़ाबल कब्र मिन्हु। मां मोहम्मद करीम तवा के नसीहत कया त पांजे जिस्म के पांजे कपड़न के पेशाब खां बचाईंदा कयो छाजे करे त घणो करे कब्र में अज़ाब उनी पेशाब खां न बचण जे करे थींदो आहे। हिकिड़ो कबर वारो उहो माण्हू आहे जेको दुनिया में गफ़लत कंदो हो पेशाब खां पाण खे न बचाईंदो हो हाणे कबर में पियो थो सूर खाए। व अमल आखर पर हीअ जेको ॿियो आहे यमशी बिन नमीमते नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाता त चुगली हणंदो हो चुगली छा दा चुगली सम्झो था हितां जी ॻाल्हि होते उतां जी ॻाल्हि होते। तव्हांजे मुल्क जी मूंखे ख़बर न आहे असां ॾे चवंदा त चुगल माण्हूअ जी ॿिन्ही पासे मानी मखियल हुते वञी चुगली हणंदो त मानी मखियल खाराईंदो वरी हुन जी चुगली हुन वटि हणंदो त हो बि हुनखे मखियल मानी खाराईंदो। तव्हां वरी खणी ईअं चवंदा हूंदो त ॿिन्ही पासे दूध पती चांहि होते वजे त दूध पती चाय खाए पी अचे होते वजे त दूध पती चाय चुगल माण्हू आहे न जादे करे। खबरदार खबरदार मुसलमान चुगली न हण मुस्तफा जे उम्मत मोहम्मद जे गुलामन जो चुगली कम न आहे। मां हिकड़ी हदीस पाक तोखे ॿुधायां तोखे मज़ो अची वेंदो। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था लैसल कज़्ज़ाबुल लज़ी युस्लिहु बैनन नास। कुरान पाक में अल्लाह से लानतुल्लाह अलल काज़िबीन लानतुल्लाह अलल काज़िबीन लानतुल्लाह अलल काज़िबीन लानतुल्लाह अलल काज़िबीन। कूड़े ते खुदा जी लानत आहे कूड़े ते खुदा जी लानत आहे। चओ कूड़े ते खुदा जी एॾो गुनाह आहे जो अल्लाह से कूड़े ते लानत। पर आमना जो लाल चवे थो जेको मुसलमान ॿिन भाउनि खे ठाहे हे बि कावड़ियल आहे ही बि कावड़ियल आहे भाइर हन अज़ीज़ हन हुनखे जी कूड़ हणी ॿुधाई यार हो त तुंहिंजे लाइ रुनो पे ॾाढो वीचारे खे दुख हो त मुंहिंजो भाउ मूंखां कावड़िजी वियो आहे हुनखे यादि कहिड़ो ई कोन्हे पर हिन अची कूड़ हयो यार ॾाढो वीचारो रोए पियो। वरी हुनखे वञी ॿुधाए यार अॼु फलाणे वटि वियोसि उहो बि ॾाढो रुनो पिए चए मुंहिंजे भाउ खे यार को परचाए ॾे हुनखे बि कूड़ हयई हुनखे बि कूड़ हयई कूड़ हणी ॿिन्ही खे ठाहियई। अल्लाह जो हबीब फरमाए थो इहो कूड़ो न आहे इहो जन्नती आहे। कूड़ हणी ॿिन खे ठाहे इहो भी मौजा दोसा भी कूड़ो न आहे। सच चई ॿिन खे वेढ़ाए इहो सची बंदा मौजा दोस्त इहो बि ख़ुदा पाक हुनखे शरारत में शुमार फरमाईंदो आहे। त मौजा दोस्त चुगल माण्हू जो कमु हूंदो आहे बाहि खे भड़काइण हुतां जी ॻाल्हि ॿुधाए हुनखे चेड़ाईंदो आहे हुतां जी ॻाल्हि ॿुधाए हुनखे चेड़ाईंदो आहे ॿिन्ही पासे जूं ॻाल्हियूं ग़लति वक़्तु अॻिते पोइते मिर्च मसाला विझी टेस्टी बणाए ॻाल्हि खे माण्हुनि खे पेश कंदो आहे त जीअं माण्हू में जहिड़ो पैदा थिए। रसूलुल्लाह फरमाइनि ॿी क़बर वारो जेको आहे इन ते अज़ाब इन्ही जे करे थिए थो जो चुगली हणंदो हो। महबूब इन्ही जे करे ॿुधायो त जे मुंहिंजी उम्मत इन्ही ॿिन्ही बुराइनि खां पाण खे बचाए।
साहब चो ठीक है ताजी खच्चर ट्राओ खातो जो अजाब पे थियो या समझ में गाल आई तवा भला यो बुधायो त हिन ते अजाब हिन जे करे पे थियो हिन ते हिन जे करे यो तो सही आ भला लिम सब्बह तवा लिम कब्बर तवा सुभान अल्लाह अल्लाह अकबर छो पढ़ियो पाण फरमान था जे कब्र ते अल्लाह पाक जो नालो वरतो विंदो आ उन तो कब्र तो अजाब नहीं वेंदो अल्लाह के नाले में बरकत असा सुन्नत जमात वारा तभी चवंदा आहियूं बाबा माण्हू मरे त पूर्ण खां पोइ माण्हू जॾहिं हलतन त कब्र ते बाग जो छा कयो कब्र ते बाग जो त हुन मैयत सगुरे खे अल्लाह जे ज़िक्र में अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह रुको ज़िक्र आ ख़ुदा जो बरकत ही बरकत आ पोइ उन्ही जे करे कब्र तां अज़ाब तरी वेंदो ॿियो ही फ़ाइदो आहे त महबूब फरमायो आहे त मैयत जेको आहे कब्र वारो तव्हां जॾहिं हुनखे पूरे ऐं मोटंदा हो त पूर्ण खां पोइ तव्हां घर ॾे वेंदा हो त तव्हांजी जुतनि जा खड़का बि ॿुधंदो आहे हत्ता यस्माउ क़रअन आलिहि वो मैयत कब्र जे अंदर तव्हां मण मिट्टी जा ॾेई वरिया हाणे हो तव्हां वापसि वञो था तव्हांजे जुतनि जा खड़का पंहिंजे कब्र में ॿुधे त माइट वञनि पोइ इंसान जी आदत आहे पोइ निमाज़ी हुजे तोड़े न मुस्लमान जी आदत आहे दुनिया में बांग ईंदी आहे न त माण्हू चवंदा आहिनि ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह चवंदा हुआ कोन चवंदा हिकिड़े हंधि मां वेठो हुउसि बांग आई मूंखे हुननि कोन ॾिठो मां पासे ते वेठो हुउसि बांग आई त हिकिड़े वीचारे चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ॿियो थो चवेसि अड़े बणा कलमो पढ़ी निमाज़ ॻिची में विधई हाणे त फासी हाणे त पढ़णी पवंदी अहिड़ो शैतान चक्र ॾिना त बांग खां पोइ निमाज़ त नसीब कान्हे कलमो बि न पढ़ो छाजे करे त भला तोखे चक्कर में विधई त कलमो पढ़ंदे त ॻिची में पइजी वेंदई अल्हम्दुलिल्लाह ख़ुदा करे त निमाज़ ॻिची में हुजे चओ सुभान अल्लाह ख़ुदा करे जो ख़ुदा असांखे पंहिंजे दर ते झुकण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए इहा आदत ठाहे छॾियो पंहिंजी आदत बणाए छॾियो जंहिं महिल बि आज़ान ॿुधंदा कयो पढ़ो त निमाज़ पर जे यार सुस्ती था कयो त कलमे पढ़ण में सुस्ती न कंदा कयो कहिड़ा बि आयो आज़ान ख़त्म थियो त चवंदा कयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे हबीब पाक जी ज़ात फरमान था मैयत तव्हांजे जुतीअ जा बि खड़का ॿुधंदो आहे पर जॾहिं कब्र जे मथां बाग चइबी आहे जेको जुतीअ जा खड़का ॿुधे थो सो तुंहिंजी बाग बि ॿुधे थो जीअं जो बाग ख़त्म थींदी त उहो अंदर कब्र में चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हाणे बाग वारो हटंदो मलाइक पुछाणे वारा ईंदा मर रब्बुक तुंहिंजो रब कहिड़ो व मन नबीयुक तुंहिंजो नबी कहिड़ो व मा दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो हुन त ताज़ो बाग ॿुधी हूंदी ऐं कब्र में कलमो पढ़ियो हूंदई हुनजे ज़ुबान ते ॻाल्हि ताज़ी चढ़ियल हूंदी मलाइक चवंदा मर रब्बुक व मन नबीयुक व मा दीनुक ही चवंदो मूंखां कहिड़ा था साल कयो मां हाणे कब्र में कलमो पढ़ियो तव्हां मां पुछां थो मैयत खे फ़ाइदो थियो नुक़सान थियो मलाइक चवंदा दादा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चए त तोसां पुछणो ई माफ़ अल्लाह खे बि मञे थो रसूल करीम खे बि मञे थो दीन खे बि मञे थो हाणे तोखो कहिड़ा पुछाणा कयूं हाणे तूं बसि हिते हुज महबूब मसीह फरमाइनि था पोइ जे अल्लाह जी रहमत जा मलाइक कब्र जे अंदरि हुनखे जन्नत जी दरी खोले ॾींदा जेको उन पंहिंजे उतां जो उतां जन्नत खे ॾिसंदो क़यामत ताईं कब्र न हूंदी जन्नत जो बाग हूंदो या बरकत है आज़ान जी छाजी बरकत आहे फ़ाइदो आहे नुक़सान आहे पे मुला छो था जले अब कब्र ते वरी कहिड़ी था नमाज़ पढ़ो बाग त ॾिबी आहे नमाज़ जे लाइ बाग था तो छाजी बाग छाजी आहे ई कान
अदा जे भला कब्र ते बाग जऊं था तू तो चवी तो ते नमाज छाजी आ वो छोरो जमदो आउनी जे कन में बाग ॾींदो उते कहिड़ी मसीद ठही पई आहे ॿुधायो ॿार जे कन में बाग ॾिबी आहे कान ॾिबी आहे वाह बिल्कुलु उते कहिड़ी आहे सलाह नमाज पढ़ो उते कहिड़ी मसीद ठहियल आहे उते छाजे करे तव्हां बाग ॾींदा बाग जेका आहे बाग रुगो नमाज लाइ कान्हे महबूब करीम बाग जा 11 मक़ाम ॿुधाया हुया चवंदे वो तो चवे त औलाद अली शेर ओ बगदाद जा बादशाह तो अली जी औलाद वो तो गाल करे त अली जी औलाद में जेको भाई घट पिटाई तो चवे जेको अली जी औलाद माना दस्तगीर के घट भाई पारो तहे पलीतन जो परवर पाड़ो पटे तो खेतो आई पत लहदन कान लतीफ चवे अल्हम्दुलिल्लाह सुन्नी 12 महीना खुशहाल को खेतो लगो खपत बोले त खेतो खत्म किथे तो नजर जेवे पिटाई दसा जो पासो समझण जो फेर आहे अली जी औलाद जा असां फ़क़ीर मौलाना साहब ॿुधायो न मूंखे ॾाढी ख़ुशी पई थी त 90 हदीसूं ॿुधायूं अथई अञा बि मुंहिंजे मुर्शिद जे शान में हदीसूं ॿुधाए हाणे पीरान पीर जेका माना थो करे चवे थो अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून चवे थो त खौफ पंहिंजो हूंदो आहे हुज़्न ॿिए जो हूंदो आहे हुज़्न चओ हुज़्न जे गार में सिद्दीक़ अकबर ॾिठो त काफ़र काहे आया आहिनि महबूब सां अंदर गार में वेठो आहे हुज़ूर पाक अबू बकर जे कच्छ में निंड पिया आहिनि ये जो काफ़र मथो गार ते बीठा त अबू बकर खे हुज़्न थियो त मता मुंहिंजे हबीब खे तकलीफ़ न पहुचाइनि अल्लाह ताला तो फरमाए रब पे चवे सिला तहज़न महबूब जी ज़ुबान मां रब लफ़्ज़ कढिया ला तहज़न इन्नल्लाह मअना ओ अबू बकर मुझो गम न कर छो त तुझो मुझो मुहाफ़िज़ अल्लाह तिन काफ़रन के इते जो ते दर ते खुदा अंधो कंदो इते मोटींदा वञनि पिया अची जो दर ते बि थो त बड़ा सुभान अल्लाह दर जे ॿाहिरां कोरीअड़े तानीअड़े जी ॾियारी लगी पई आहे घर में कबूतर आना लाई वेठो गुट गुट वेठो करे पाण में चऊं त जेकॾहिं गार में को अंदर माण्हू हुजे हा त हीअ ॾियारी बि फाटी पवे हा कबूतर झंगली बि कोन वेहे हा हे त सम्झो था त एतिरे वक़्त खां गार बंदा जो शायदि मोहम्मद जा ॼाओ बि कोन हूंदो हुज़ूर जे ॼमण खां ॾाढे गार बंदा जो माण्हू कोन हूंदो ईअं मोटी पिया अल्लाह अंधा कया हाणे ॾिसो गम हूंदो आहे पंहिंजो चओ गम हूंदो आहे गम हूंदो आहे हुज़्न हूंदो आहे ॿिए जो यार मुंहिंजे पुट ॾे अलाह ख़ैर करे मुंहिंजे अबे ॾे अलाह ख़ैर करे मुंहिंजे दोस्त ॾे अलाह ख़ैर करे मुंहिंजे मुर्शिद ॾे अलाह ख़ैर ॿिए जो गम उन खे हुज़्न चइबो आहे अल्लाह ताला फरमाए थो अला इन्ना औलिया अल्लाह खबरदार जेके अल्लाह जा वली आहिनि ला खौफुन अलैहिम उनखे पंहिंजो त गम कोन्हे पर वला हुम यहज़नून उन्हनि वलियनि जा जेके मोतक़द हूंदा वलियनि खे उन्हनि पंहिंजे मुरीदनि जो बि ख़ौफ़ कोन्हे पाण त वेठो कोन्हे पर जेके हुन सां गॾु आहिनि औलिया अल्लाह सां औलिया अल्लाह जी सोबत में रहनि था औलिया अल्लाह जी दामन जन वरती आहे ख़ुदा तो चवे त वलियो तव्हांखे त ख़ौफ़ कोन्हे पर तव्हांजे मुरीदनि खे बि ख़ौफ़ कोन्हे ॾिसो अल्लाह जे वली जो तफ़सील थोरो बयान चओ सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाउ मुंहिंजा अज़ीज़ असांखे सोचणो आहे असांखे सम्झणो आहे हाणे ॻाल्हि पूरी कया मां अॻिते विकिरीयुसि अल्लाह पाक जल जलालुहु अमल वारो इंसान खे ख़लीफ़ो पंहिंजो बणायो आहे जेकॾहिं खजीअ जा फड़ अल्लाह अल्लाह कन क़ब्र तो अज़ाब तरे तो जोड़ो नेक वञी क़ब्र ते गुल पढ़े क़ुरान पढ़े अल्लाह खे पढ़े त क़ब्र जो ॾोड़ो तरी पवंदो चओ सुभान अल्लाह क़ब्र वारो जो फ़ाइदो थी वेंदो त जेकॾहिं क़ब्रिस्तान ते वञिबो दुआऊं घुरबो दुरूद पढ़बा गुल
पढ़बा ज़ियारत कबूल। हिकड़ी हदीस में नबी पाक फरमायो आहे त तव्हांजी जेकॾहिं क़ल्ब सख़्त थी वञे, माना तव्हांजे दिलि नरम न थी आहे, तव्हांखे को न ख़ुदा जो ख़ौफ़ थो असर करे, न तव्हांखे को कलमो क़ुरान असर थो करे, न वाज़ नसीहत असर थो करे, दिलि सख़्त थी वई आहे। महबूब फरमाइनि था त क़ब्रिस्तान में वेंदा त रोज़ानो तव्हांजी दिलि नरम थी पवे, तव्हांजे क़ल्ब में नरमी अची वेंदी। त जेकॾहिं खजी जा फड़ा अल्लाह अल्लाह कनि था त उन्हीअ सां क़ब्र खे फ़ाइदो थिए थो। तूं मुस्लमान आहे, जेकॾहिं क़ब्रिस्तान ते क़ुर पढ़ंदी त तुंहिंजे करे बि अल्लाह ताला क़ब्रिस्तान तो अज़ाब उतारे छॾे। सवाल पैदा थो थिए त जेको गुनाहगार क़ब्र में वियो उन्हीअ खे कुलनि कलामनि मां फ़ाइदो, गुनाहगार गुनाह मश्क जी पर भला वलियनि ते तव्हां छो था वञो, उनखे तव्हांजे कुलनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? अहिड़ा चल रहा अथव घुमाए घुमाए वाए शक माण्हुनि खे शक विझंदा। अदा हा मुफ्ती साहब जी ॻाल्हि सची आहे, गुनाहगार जे लाइ दुआ घुर्जे, उते वञिजे, उन जे लाइ मग़फ़रत घुर्जे, मौला हिनखे बख़्शे। बाक़ी हणजी भिटाई कलंदर अॻे बख़्शिया डान उते छो था वञो? अथव ठिड़ वली बदर को पूरो में मगसा हो मोदी साहब समाज जो मुर्सी थो करे अहिड़ो तो मिलण वण यादि कर। मुंहिंजा भाउ मुंहिंजा दोस्त इन जे बारे में तोखे ॿुधाए छॾिया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, पाण फरमाइनि था त जन्नत में अल्लाह पाक तबका रखिया आहिनि। तबका छा बाबा? ॾाढो जो जन्नत में घणा तबका आहिनि? 100। हिन मोबाइल में ॿई मज़ा अथव। तकीर बि ॿुधो वेठा, फ़कीराणी सां ॻाल्हायो वेठो, मज़ा ॿई मज़ा। माना हेॾो मौली बि ॿुधो वेठा, क़ुरान बि ॿुधो वेठा, वरी फ़कीराणी पंगड़ो हलंदी अचाए थो। ख़ुदा जा बाना 12 साल तो घुरायो अथव, इहे तब बंदि नथा करे वियो, इहो बंदि करे हेॾे तवजो करे वेही ॿुधो मां छा चयो। मोबाइल वारे न सम्झो ई कोन। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु हबीब अल्लाह। बस यही हदीस पेश करे दुआ थो घुरा, अल्लाह से तव्हांजी भी हाज़िरी कबूल फरमाए, मुंहिंजी भी कबूल फरमाए। दोस्तों हुज़ूर करीम फरमाइनि था त जन्नत में तबका हल जी माड़ियूं थींदियूं, 1 माड़ 2 माड़ 3 माड़ 4 माड़ 10 माड़ 20 माड़। कराची जे शहर में 30 40 माण्हू, टोक्यो में, लंदन में, अमेरिका में 100 माड़ आहे, अञा बि मथे बि आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जन्नत जेका मुंहिंजे उम्मत जे लाइ अल्लाह ठाही आहे उहा मुंहिंजे हथ में आहे, ऐं उन जन्नत में अल्लाह सही 100 दर्जा रखिया आहिनि। हिकिड़े दर्जे खां ॿिए दर्जे ताईं 500 साल जो पंधु आहे। जन्नत रसूलुल्लाह वटि आहे या न आहे? तॾहिं त आला हज़रत चयो आहे तुझसे और जन्नत से क्या निस्बत नजदी दूर हो। ओ नजदी ओ बेअदब ओ वहाबड़ा तुझे जन्नत में छा? सिंधी में छा चवंदा हो? कुत्ते जो मसीत में छा चवंदा? चओ छा चवंदा हो? कुत्ते जो तो नजदी तो जो जन्नत में छा? तुझसे और जन्नत से क्या निस्बत ए नजदी दूर हो। हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की, हम रसूलुल्लाह के जन्नत रसूलुल्लाह की। सुभान अल्लाह कौन था बटती है कौनैन में नेमत
रसूलुल्लाह की देखनी है अजर ले इज्जत रसूलुल्लाह की। मुला चवंदा बाबा असां तबलीगा कंदा आहियूं, बिस्तरा ढोईंदा आहियूं, माण्हूअ खे वाइज़ कंदा आहियूं, असांजे लाइ जन्नत पकी आहे। चवे ऐं असांखे रसूल जी परवाह ई कान्हे। असां वटि अमल आहे त रसूल छा कंदो असांखे? चवे थो न वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तग़नी हुआ। तो जेको चए तो मैं रसूलुल्लाह को बेपरवाह आया, मूंखे रसूल जी ज़रूरत ई कान्हे, मुस्तग़नी माना बेपरवाह, मूंखे परवाह ई कान्हे, मां सिधो पंहिंजे अमलनि ते जन्नत में वेंदुसि। उन लाइ थो चवे वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तग़नी हुआ है खलीलुल्लाह तो हाजत रसूलुल्लाह की है खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की। खुदा जो कसम इब्राहिम जहिड़ो नबी बि जन्नत जे दर ते ॿाहूं बची वेठो, नियारी तो बीठो त आमना जो लाल कमल तो अचे, दर तो खोले त मां बि अंदर वञा। उर्दू समझ में नथी अचे त महेश्वर जी ॿोली में समझाया। हशरमेल हूंदा सवेरा जरणा तनी में मोहम्मद करे का सुवाड़ा। सुभान अल्लाह। हशरमेल हूंदा सवेरा जरणा तनी में मोहम्मद करे का सुवाड़ा। हिंदुस छोट तारे जो झंडो हथन में जिए गुल गुलाबिया सहरो गुलन में। हथ मथे खड़ी सुभान अल्लाह चओ। जिए गुल गुलाबिया सहरो गुलन में मुझो मुस्तफा पाको पदरो लखन में। मुझो मुस्तफा पाको पदरो लखन में जिए गुल गुलाबिया सहरो गुलन में। कदो हर को पहुंची रुकी जान पुख्ती कर मोहम्मद जे मन में या उम्मती या उम्मती। चो सुभान अल्लाह। दवारे के बजाय पैसा भी ना जनरेटर रखो न बाबा। बरो चल वट असांजे हिननि वटि को ॿ लीटर तेल जा बि कोन्हनि था। थोड़ा अटकली जैसे चरे 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 नाल ते दी यारी को मतलब जा चरिया हो। भला बिजली ना है त खणी जनरेटर रखो। कदो हर को पहुंची रुकी जान पुख्ती मोहम्मद जे मन में या उम्मती। चो चो मोहम्मद जे मन में या उम्मती या उम्मती। एनू सब सचायो दिखारे दुखन में जिए गुल गुलाबिया सहरो गुलन में। मुझो मुस्तफा पाक लखन में गुल गुलाबिया गुल। खुदा जो कसम असांखे पंहिंजे अमल ते को भरवसो कोन्हे। असांजूं अलाए इबादतूं क़बूल आहिनि बि अलाए कोन। मिड़ई हुकुम आहे ॾोरियूं पिया। अलाह तौफ़ीक़ ॾे तव्हांखे असां सभिनी खे। इबादत कयूं था पर यार आसरो इन ते कोन्हे, आसरो आमना जे लाल ते।
तो गुनाहगार जा तवाजे दुआउन सा गुनाह बख्शबा वलियत आहनी वली ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून पाजो तो गम कोने पर मुरीदन जो भी कोने जेके रोजा गद तो उन्हनि ते तवाजो कुल था पढ़ो छो था पढ़ो हां अच तो बुधाया साईं फरमाएगा जन्नत में तबका हन 100 एक तबके का बे 500 साल 500 साल 500 साल एड़ा 100 तबका हन वो अल्लाह जो वली को बे तबके ते वेहदो को टे तबके ते को चौथे ते को पंजे ते जो जेतरो दर्जो होंदो ओतरे वो अल्लाह जो वली कुछ वक्त का पो बैठे बैठे उन की तरक्की थींदी 10 दर्जे का 20 ते तो वरी 20 का 25 ते हलियो वींदो 25 का 30 ते हलियो वींदो तो वली खुद चवंदा मौला असा जो जेको इस्तिहकाक हो असा जो जेको हक हो उनी ते तो असा के वेहारो जन्नत में बैठे बैठे तरक्की थी वई हो छाजे करे थी असा जन्नत में तव्यासे इन नेकिन जे करे जे नेकी जे सदके असा मुस्तफा दे वसीले से जन्नत जा हकदार बणियासे पर हाने ई दर्जे में कब्र में प्रोमोशन थियो जन्नत में प्रोमोशन थियो दर्जा बुलंद थिया छाजे करे अल्लाह ताला जी ज़ात बरकत फरमाइंदो आ जेकरे गुनाहगार जे ला दुआ घुरबिया त उन गुनाहगार जा गुनाह बख्शबा आहे पर जेकरे के नेक वली जे ला दुआ घुरबिया त उन जा दर्जा बुलंद थींदा इंशाअल्लाह ताला असाई तवाजरी औलिया अल्लाह के मज़ारात पे वनो था दुआऊं घुरो था कुरान पढ़ो था उन्हीं दुआउन के सदके अल्लाह से पाजे वादे मुताबिक उन जा दर्जात बुलंद कंदो अबा तुझे पुत्र जी नौकरी 15 ग्रेड मा 16 में को आने गई 16 वारे के 17 ग्रेड वठी गई 17 वारे के अरड़ो वठी गई तो न माण्हू के मिठाई भी दीदो से तो जा लख एहसान मुझे पुत्र के ग्रेड वधायो थी पीरान पीर दस्तगी दिलबर जेला लखे मुरीद दुआऊं घुरदा हौस पाक जो अल्लाह से पाजे फजल सा ग्रेड वधाइंदो पीरान पीर भी पाजे मुरीदन के दुआ कंदो बस यही शे खपे अल्लाह जे वलियन जी दुआ तो खपे पाण मुझा जा नंढड़ो चारो जहान छॾे वियो उन जे अबे अम्मा उन जे माटन के सदमो जरूर होंदो पर अज तवा कुरान पढ़ाए खैरात कराए पाजे मैयत जे रूह के खुश करे छॾियो अल्लाह खां बि तव्हांखे अजर मिलंदो सवाब मिलंदो नेकी मिलंदी भलाई मिलंदी ऐं अवां मुस्लमान इन बारे में मसइला बि सम्झी वरिता त हे जेको पंहिंजो तरीक़ो अहले सुन्नत वारो ख़त्मे खैरात दुरूद क़ुरान पढ़ाइण क़ुरान ख़ानी कराइण इहा न को बिदअत आहे न को गुनाह आहे बल्कि ख़ुदि मुंहिंजे महबूब जी सुन्नत आहे ऐं इन मां फ़ाइदो आहे अल्लाह सही तव्हां असांखे सही अक़ीदे ते जीआरे सही अक़ीदे ते मारे ऐं बद मज़हबनि जे सोहबत ऐं अक़ीदे का खुदा पनाह वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दअवाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अने दुआ त करो था पर 11 दफा कुल शरीफ ऐं हिकड़ो दफो अलग शरीफ 3 दफा सलात शरीफ पढ़ो त इहा भी दुआ करो गंजीन मैयत जे वास्ते बिस्मिल्लाह कुछ बुधायो मदीना शान में से कुछ बुधायो मदीना शान कुछ बुधायो सही बड़ी या नसीबा सही बड़ी या अल्लाहुम्मा आमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना اللهم ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا يا الله انك انت التواب الرحيم या इलाह आलमीन पानी प्यारे हबीब पाक इस्लाम के सदक़े इन खैरात के कबूल फरमा या अल्लाह जी को वाइज़ नसीहत की महफिल कायम थी उनके पानी दरबार में मंजूर और मकबूल फरमा इलाह आलमीन जे के असा कुल कलाम पढ़िया न उहे पाजे दरगाह में कबूल फरमा या इलाह आलमीन ही नात ख़ानी तिलावत कलाम पाक वाइज़ वगैरह जेको थियो आयो पाजे हुजूर में कबूल फरमा इन समूरो सवाब रसूलुल्लाह के दरगाह में बतौर नजराना असा पेश क्यों था हबीबन जे रूह शरीफ के आडो नजरानो असा जो कबूल फरमा हुजूर जो सदके चैन यारन सबूरन के अहल बैत तहार के नबी पाक के बचवन के शुहदाए करबला के हौसन कुतबन वलियन दरवे